केॾो न सुठो थो लॻे ही सभु हथ ॿधी झुकाए था बीहनि। मूं जो आहे मां त तुंहिंजी चङाई थो सोचां। तुंहिंजी आहे चङाई खून बहा में विड़ी बि वठंदासीं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं जागीर ड्रामे जी ज़बरदस्त नई अपडेट। तव्हां राति प्रोमो ॾिठो आहे, थी सघे त न बि ॾिठो हुजे। प्रोमो त अची वियो आहे, इन में तारीख़ बि ॾिनी वई आहे कहिड़ी तारीख़ ते हीउ ड्रामो हलण वारो आहे। उहा तारीख़ जो नालो बि न ॿुधायूं था, टाइम बि तव्हांखे ॿुधायूं था। ऐं दोस्तो माशाल्लाह बहितरीनु ड्रामो। मां पहिरियों ई दोस्तो तव्हांखे ॿुधायो जेको त हीउ दुलाब खां पहिरियां ड्रामो ॾींदा केटीएन वारा या बाद में ॾींदा। छाजे करे जॾहिं दुलाब एंट्री हई त हीउ ड्रामा केरु न ॾिसंदो ऐं इहे धर्म भरम थी वेंदा। इन जे करे तकड़ में इन्हनि गुनाह ड्रामे जो बि प्रोमो ॾेई छॾियो, जागीर ड्रामे जो बि प्रोमो ॾेई छॾियो। ऐं ॿई प्रोमो जेको आहे दोस्तो राति ई पुॼी विया धमाके सां। हीउ जेको आहे दुलाब खां पहिरियां हलाइणु चाहिनि था, जीअं दुलाब अगरि हलियो त हिनखे कोई न ॾिसंदो। दुलाब वारनि अञा प्रोमो न ॾिनो आहे, हिननि ॾेई छॾियो आहे। दोस्तो जेको हीउ जागीर ड्रामे जो प्रोमो आयो आहे, सूमर ऐं अंगारे ते किस्तान जूं हलंदियूं। राति जो 7:05 ते इन जी एपिसोड स्टार्ट थींदी। जी हाँ दोस्तो, सूमर ऐं अंगारे खां जूं किस्तां हलंदियूं। राति जो 7:05 ते जागीर जी किस्त हलंदी। ऐं जागीर ड्रामो सुठो आहे माशाल्लाह, बहितरीनु कहाणी आहे। ऐं इहे तालीम जे निज़ाम ते आहे, वॾेरे जे निज़ाम ते आहे। वॾेरा कीअं तालीम नथा करणु ॾियनि ग़रीबनि खे, हारियुनि खे ग़ुलाम बणाइणु चाहिनि था। ऐं दुश्मनी जहिड़ो सभु कुझु हिन में ॾेखारियो वियो आहे। ऐं नंगनि ते हथु खणनि था, नंगनि ते जेका ज़ुल्म करनि था उहो बि ॾेखारियो वियो आहे। ऐं असांजो कानून केॾो बेकार थी वियो आहे, पुलिस यानी केॾी बेकार थी वई आहे, उहो कीअं ग़रीबनि खे तंग करे थी उन ते बि ॾेखारियो वियो आहे। माना घणो कुझु ॾेखारियो वियो आहे। बदतमीज़ी माना जेको आहे हक़ सच ते विहण वारा बि ॾेखारिया विया आहिनि। ॾाढो सुठो ड्रामो आहे, बहितरीनु ड्रामो आहे। मुंहिंजे हिसाब सां हीउ ड्रामो गुनाह खां बि वधीक सुठो आहे। जागीर वधीक ॾिसूं, जॾहिं हले त ख़बर पवंदी तव्हांजो ज़हन केतिरो थो कमु करे, कंहिंखे माण्हू घणो था पसंदि करनि। दोस्तो हीअ हुई अॼु जी अपडेट ऐं तव्हां सां शेयर कईसीं। उमेदु आहे तव्हांखे सुठी लॻी हूंदी। नंढड़ी ख़ुशी में, इन ख़ुशी में उदासी टीवी खे सब्सक्राइब, लाइक, शेयर ज़रूरु कंदा।